सिंध सभा मोरो पारां सिंधी इनाम जी अॻुवाणीअ में खंबे गुम कयल सिंधी सियासी कारकुननि जी आज़ादी ऐं सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर जी सरी हेठि हफ़्तेवार एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में सिंध सभा जे साथियुनि शिरकत कई। बिलावल चांडियो जी गुरु था बिलावल चांडियो जी गुरु था पठान खान तोरानी जी गुरु था सर्वे असी खसण जाणूं था छिनण जाणूं था छो त असी सिंधी आहियूं ऐं असी वेढ़ाक आहियूं। इन वेड़ कारण ही लतीफ़ साईं पंहिंजे अलाई सतरनि बेतनि में उन वेड़ जा मंज़र हीअं पेश कया आहिनि। कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि थी तनी सी ॾेठि मोटण जिनी मेणो। अहिड़ी क़ौम जेका वतन जे बका जे लाइ वतन जे लाइ जंग जे लाइ घरां निकिरे त मोटण विसारे निकिरे। मावरूं भेनरूं धीअरूं तिलक लॻाए मुरकंदे हुनखे पंहिंजे वतन ॾांहुं जे आजपे जे लाइ वतन जे मान मर्यादा जे लाइ वतन जी इज़त जे लाइ मोकिलनि। हा कॾहिं कॾहिं शींहं बीमार बि थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं शींहं थकिजी बि पवंदा आहिनि। हीअ शींहं क़ौम आहे। जीअं असांजो दरिया जंहिंखे शींहं दरिया चयो वेंदो आहे ईअं असांजी क़ौम बि शींहं आहे। लॻभॻि 11,000 हमला हिन भोॻिया। पंहिंजनि ज़माननि जे समूरनि साम्राजनि खे मोह ॾिनो। हर साम्राज इहो सम्झो त जे सिंध खे फ़तह कयो त आउं सर्टिफाइड ताक़तवर ऐं पंहिंजे ज़माने जो सभ खां वॾो हुकुमरान लिखंदुसि। हा असीं जंगियूं हारायूं बि आहिनि, पर ईअं न आहे त को असां भॼी जान छॾे। विढ़ंदे वरी तयारियूं वठी वरी विढ़ंदे, छो त अॼु जिते असीं पहुता आहियूं हीअ का अखि छिंभ न आहे, हीअ ख़्वाब न आहे। असांजे वॾड़नि जे जाननि जा नज़राना आहिनि। उहा रत जो रेज आहे, दरियाव आहे जंहिंमां हिन क़ौम जी हीअ ॿेड़ी असां ताईं पहुती आहे। इहा ॿेड़ी हिकु अमानत आहे जंहिंमें हिन वतन जा सॼा दस्तावेज़ आहिनि, हिन वतन जा सॼा काग़ज़ पत्र आहिनि, सॼा वसीला आहिनि, सॼी उनजी चङायूं आहिनि, तहज़ीब तमदन आहे जेको रुॻो असांजे लाइ न आहे, असांजी ईंदड़ नसुलनि जे लाइ बि आहे। हीअ धरती, हिन धरतीअ जो माहौल, हिन धरतीअ अंदरि मादनियात वसीला, पहाड़ुनि अंदरि मादनियात, ही समुंड किनारा, ही दरिया, ही फसल ऐं ॿियो अणमयो जेको ख़ज़ानो सिंध वटि आहे, इहो तुंहिंजो ऐं मुंहिंजो रुॻो न आहे, इहो असांजी ईंदड़ नसुलनि जो बि आहे। इहो असांखे बि ख़र्चु करिणो आहे, उन्हनि जे लाइ बचाए अॻिते बि वधाइणो आहे। ऐं इहा अमानत असांजे वॾड़नि पंहिंजे जानियूं जा नज़राना ॾेई दुश्मननि खां बचाए असां ताईं पहुचाई आहे। पैसे ते अमीन वधीक क़ुर्बानियूं ॾेई ईंदड़ नसुलनि ताईं उनजे ख़्वाबनि जी साबिया ते वठी वञिणो। असीं हिन वक़्तु मोरो प्रेस क्लब जे आॾो ऐं हीअ एहतजाज हर जुमे ते शाम जो 4 खां 6 ताईं थींदो आहे ऐं लॻभॻि 2-3 महीना हाणे थी चुका आहिनि हिन एहतजाज खे। छो त सिंध सभा सम्झे थी त जेसीं ताईं असीं पंहिंजे अंदर जे ॾहकाव खे, हिरास खे, गीदी पिणे खे, दोलाब खे, लोभ लालच खे ऐं डप खे मात न ॾींदासीं, तेसीं ताईं दुश्मन खे मात मुमकिन न आहे। हूंदी इहा मात असां घणो वक़्तु अॻु में ॾेई चुका हुजूं हा, पर अफ़सोस असांजे घर में दुश्मन जा हरामी ॿार पैदा थी पिया आहिनि, जिन जे कारण असांजा सॼा कुझु, असांजी सॼी सघ, असांजी सॼियूं सलाहियतूं अञा असां सामाए जो ई मसत आहे। उन खां पहिरियां ई दुश्मन जी कैंप में असांजे साहनि, असांजे साहसनि ऐं असांजे सोचुनि ऐं असांजे अॻिते थींदड़ विखुनि जूं कहाणियूं पहुची थियूं वञनि। माना गद्दारनि जो फ़सुल ऐं इहो थींदो आहे जॾहिं ग़ुलामी, जॾहिं जबर, जॾहिं कब्ज़ो डिघो थी वेंदो आहे, जॾहिं फुरलुट, जॾहिं
तशद्दुद तॾहिं वधी वेंदो आहे, तॾहिं गदारियूं पैदा थींदियूं आहिनि। उन्हनि गदारियुनि खे रुॻो बंदूकनि सां न, पर पंहिंजे किरदार सां, पंहिंजे मिसाली किरदार सां, पंहिंजे क़ुर्बानी ॾियण वारे किरदार सां मात ॾेई सघिजे थी। बाक़ी जेके बचनि उन्हनि जे लाइ चयो वियो आहे त दुश्मन लाइ हिकु गोली, गद्दारनि जे लाइ 9 गोलियूं। जेसीं ताईं असीं पंहिंजे अंदर जो ॾहकाव ख़तमु न कंदासीं, असांजे घरनि में वेठल हरामी ॿार मारे उन्हनि खे मात न ॾींदासीं, तेसीं ताईं पंजाब सां, पंजाबी फ़ौज सां, पीपल्स पार्टीअ जे अॻुवाणनि ऐं उन्हनि साज़िशी ऐं घर जा टपड़ विकिणींदड़नि खे मुंहुं न ॾेई सघंदासीं। इन लाइ सिंध सभा हमेशह चवे थी त साईं GM सैयद जो ही सनीहो आहे त सालिह थियो, सिफ़ूं दुरुस्त कयो, इख़लाक़ सिखो, सिख्या वठो, सुठा बणिजो। छो त इनकलाबनि में फ़तहूं, इनकलाबनि में सोभूं, इनकलाब ऐं सफलताऊं सालिहनि खे मिलंदियूं आहिनि। ठगनि खे, कब्ज़ागीरनि खे, वाठनि खे या भते वठंदड़नि खे। इन लाइ साईं असांखे चयो जेतिरा तव्हां सुठा थींदव त ओतिरो तव्हांजो ज़मानो सुठो थींदो, ओतिरी तव्हांजी क़ौम जो नओं बालक जेको आहे उहो तव्हांखे ॾिसी ऐं सुठो थींदो। हिन वक़्तु त सच इहो आहे त असां वटि जहिड़ो कर इहो बणिजी वियो आहे त जेकर आउं बि न फलाणे राशि ऑफिसर जीअं थी वञा, या मुंहिंजो पुटु बि न जेकर इन राशि ऑफिसर जहिड़ो थी वञे जंहिं तोणे जो संदे घर जी ॿाहिरां घिटीअ जे सवत जा, रोड जा, सेवरेज जा, गटरनि जे ढकणनि जा पैसा खाई छॾिया आहिनि। पर पोइ बि माण्हू एॾी बुख बदहाली ऐं एॾी अवेसाही ऐं एॾो जबुर आहे जो माण्हू चङे थियण खां ॼण त चवनि था त असीं बुरा थी जान छॾायूं। पर जे ज़िंदगी आहे, जे क़ौमुनि जी बका आहे त उहा इंसाफ़ में आहे, उहा कानून में आहे, उहा इख़लाक़ ईमानदारी सचाई में आहे। असीं जेतिरो ईमानदार थींदासीं, सचार थींदासीं, बहादुर थींदासीं, क़ुर्बानी लाइ तयारु रहंदासीं ऐं ॾींदासीं, ओतिरो दुश्मन ॾहकंदो, पुठिते हटंदो। मां पंहिंजे ॻाल्हि जो आख़िरी ॻाल्हि ख़तमु थो कयां ऐं वरी बि मां पंहिंजे हिन दोस्त नौजवान जे मूंखां पहिरियां ॻाल्हायो सदाम चांडियो, उन चयो त असीं सभु कुझु करे सघूं था। हा, इहो सच आहे। असीं उहो ओज जेको हज़ार सालनि खां असां माणियो, लखा सालनि खां असांजे वतन जो ओज हुयो, जंहिंजो बादशाह हुयो कॾहिं दूल्हे दरिया ख़ान, कॾहिं दोदो, कॾहिं महाराजा ॾाहर, त कॾहिं ॿिया अहिड़ा बादशाह जेके पंहिंजे चौफेर इहे दुआऊं घुरंदा हुया त शल अहिड़ो वक़्तु न अचे जो असां पंहिंजे भर पासे जे मुल्कनि खे ताराज कयूं। माना ख़ुशी, ख़ुशहाली, इल्मु ऐं हुनर एॾा पाण वटि जो असांखे उन्हनि मां ई जान न हुई जो असांखे गंद वञी कयूं। उहो सभु कुझु हुयो तॾहिं असां हुयासीं। हाणे बि जॾहिं असां पंहिंजे माज़ीअ जे उन चङाईअ ॾे, माज़ीअ जे उन सुठाईअ ॾे, माज़ीअ जे उन ईमानदारीअ ॾे, माज़ीअ जे उन वणकार ॾे मोटंदासीं त खटींदासीं। खटण लाइ लाज़िम आहे असां ईमानदार थियूं, खटण लाइ लाज़िम आहे त असीं भला थियूं, खटण लाइ लाज़िम आहे त असीं सिंधी थियूं। छो त सिंधी थियण जो मतिलबु इहो आहे त उहो इंसानु दोस्त हूंदो, सतनि घरनि जो जग जहान जो ख़ैरु घुरंदड़ हूंदो, मानी खाईंदो त हेॾे होॾे ॾिसंदो त को गुज़रे त सॾु करे चवां त अचु वेह त गॾिजी खाऊं। जॾहिं असीं सिंधी थींदासीं, जॾहिं असां ओन कंदासीं पंहिंजे हज़ार सालनि जी उन सुञाणप खे, पंहिंजे वतन जे वण टिण ॿूटनि खे, बर पहाड़नि खे, तॾहिं खटींदासीं। जीअं सिंध, जीअं साईं GM सैयद। अॼु सिंध सभा मोरो जे तरफ़ां मोरो प्रेस क्लब ते हफ़्तेवार जुमे जे ॾींहुं सिंध सभा जे तरफ़ां एहतजाज कयो वेंदो आहे, जंहिंमें सिंध जी फुरलुट ऐं केनाल नामंज़ूर ऐं सिंध मां सियासी कारकुन खंबे गुम कया था वञनि। उन्हनि जे लाइ अॼु मोरो प्रेस क्लब ते सिंध सभा जे तरफ़ां इहे एहतजाजी मुज़ाहिरो आहे। असां सम्झूं था त तव्हांजो खंभजणु असांजो या तव्हां असां ते टार्चर था कयो, तव्हां इहो सालनि खां वठी कंदा था अचो, पर असांजी सिंधी क़ौम न इन्हनि टार्चरनि खां डिॼी आहे न डिॼंदी। असांजी जेकी जिदोजहद आहे उहा असांजी जारी रहंदी ऐं सिंध सभा सम्झे थी त अचो त मिड़ी मुठ थियूं, गॾिजी पंहिंजी
जिदोजहद कयूं ऐं जॾहिं गॾु थींदासीं त हिन दुश्मन खे असां ॿुधाईंदासीं त हींअर सिंधी क़ौम सुजाग थी चुकी आहे, तव्हां खां डिॼण वारी न आहे। पंहिंजा हक़ हीअ छिनी वठंदी ऐं हीअ छिनणु ॼाणे थी, पंहिंजा हक़ वठी छिनणु ॼाणे थी। सिंध सभा जे तरफ़ां अॼु मोरो प्रेस क्लब जे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन में असां सियासी कारकुननि जी खंभड़नि जी आज़ादी घुर कई आहे ऐं सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन खे आज़ादु कयो। जीअं सिंध जीअं साईं जीअं सिहत। सैयद अरसलान शाह जी गुरु था, शबीर कमरानी जी गुरु था, गयूं मोगाई जी गुरु था।